इहा आहे नाज़ नेटवर्क गाज़ी अहमद ऐं अव्हां ॾिसी रहिया हो नाज़ स्पॉट्स। मुझो नालो सैयद बहार शाह जिलानी आहे। दरगाह झंडूले में जाम गादी नशीन आहियां। मेलो असांजो तारीख़ी आहे जेको हमेशह 11, 12, 13 ज़ुल्क़ादे लॻंदो आहे। हिते जा जेके कामिल वली आहिनि उन्हनि बि हिन पट ते वेहणु पसंदि फरमायो आहे। जेको इंसानु मिटी आहे उहो बि हिन जान में वेंदो। बाबा साईं तारू हुसैन शाह उहे हिते ई वेठा हूंदा, दिलि ॾाढी ख़ुशि बि थिए। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। इहा आहे नाज़ नेटवर्क गाज़ी अहमद ऐं अव्हां ॾिसी रहिया हो नाज़ स्पॉट्स।